नाज़रीन दी एज सां गॾु मां आहियां मोहसिन बबर। आवाज़ टीवी जो ही प्रोग्राम तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं असां त एक्सक्लूसिव स्टफ कुझु तव्हांजे लाइ असां रखंदा आणींदा आहियूं ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते जंहिंमें सियासत बि शामिल आहे, इक़्तिसादियात बि शामिल आहे ऐं सिंध जा उहे इशूज़ जेके ॿिए पासे घणे भाङे न अची सघंदा आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं कि नए एंगल सां हिकिड़े नए रुख़ में तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे हवाले सां सियासत में, इक़्तिसादियात में, पॉलिसी मेकिंग में, गवर्नमेंट्स में छा फ़ैसिला थी रहिया आहिनि। अॼु तव्हांखे हिकिड़ी एक्सक्लूसिव स्टोरी मां तव्हां सां शेयर कयां थो। हीअ ॻाल्हि ॿोल तमामु घणी हली रही आहे NFC अवार्ड खे रोल बैक करण जी, जंहिंमें मुस्लिम लीग नून पंहिंजी पॉलिसी जो इज़हार करे छॾियो आहे। इसहाक डार कुझु ॾींहं अॻु में सेनेट में ख़िताब कंदे हुए चयो हो त असां अरिड़हीं तरमीम खे छेड़ नथा चाहियूं, पर इन ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। इन खां अलावा NFC जो जेको मामिलो आहे इन ते ज़रूरु इन खे असां इन ते कमु कंदासीं, वर्किंग कंदासीं ऐं इन खे ज़रूरु पार्टियुनि में ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे ऐं ईंदड़ हुकूमतनि में इन जो फ़ैसिलो थींदो। हिन जो मक़सदु वाज़े आहे त NFC अवार्ड खे रोल बैक करण जी ॻाल्हि थिए पई। हाणे इन में हिकिड़ो सभिनी खां जेको बोन ऑफ कंटेंशन आहे, जेको मसइलो आहे, उहो आर्टिकल 163A आहे कॉन्स्टिट्यूशन जो, जंहिंमें जॾहिं अरिड़हीं तरमीम थी हुई 2010 में, उन में हिकिड़ो नुक़्तो विधो वियो हो, हिकिड़ी शिक विधी वई हुई, जंहिं तहत सूबनि जो हिसो 57.5% जेको हींअर लागू आहे 57.5% में, जेको बि विर्छ जेको पूल आहे मुल्क जो, सॼे मुल्क जो, उन में 57.5% जेको आहे सूबनि जो, सभिनी सूबनि खे 57.5% मिलंदो ऐं बाक़ी जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट खणंदी। तंहिंजे करे हाणे इहा इन्हनि अरसे दौरान, ख़ासि तौर ते गुज़िरियल हुकूमत दौरान ऐं PTI हुकूमत दौरान बि इहा ॻाल्हि अची वई त इहो तमामु घणो नुक़सानदेह आहे, फेडरल गवर्नमेंट खे नुक़सानु पहुचे थो, सूबनि जो हिसो घटाए वञे, त तमामु घणी हिकिड़ी मुंहुं हली, तमामु घणी ॻाल्हि थी। पर गुज़िरियल हुकूमत में इन ते थोरो अॻभराई थी काफ़ी। हुनमें कुझु अहिड़ा प्रपोज़ल जोड़िया विया जंहिंमें NFC में तरमीम करण खां सवाइ सूबनि खे ॻाल्हि कई वई त हिननि जो हिसो कटियो वञे। ऐं हिन में छा थियो, छाकाणि मुल्क जी सूरत हाल बि अहिड़ी हुई, इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते ठीकु आहे त मुल्क जी नाणे जी सूरत हाल ख़राब हुई, पर उनजो सॼो असरु सूबनि ते विधो वियो ऐं तव्हांखे ख़बर आहे आम माण्हू ते कहिड़ा टैक्स मढ़िया विया ऐं केॾी महांगाई थी वई ऐं जहिड़े तरीक़े सां पेट्रोल जा अघु वधिया ऐं बाक़ी सभु शयुनि जा अघु वधिया। हाणे ॿियो जेको वार आहे उहो सूबनि जे मालियाती ख़ुदमुख़्तारी तरफ़ थिए पियो। हाणे उहो कीअं थिए पियो, उनजे लाइ NFC में तरमीम करण जी ज़रूरत पेश न थी। कुझु एग्ज़ेक्टिव ऑर्डर कया वञनि पिया जंहिंसां सिर्फ़ु सिंध खे जेको मूं हिसाबु लॻायो आहे उन जा डॉक्यूमेंट्स बि असां तव्हांखे शेयर कयूं पिया। इहे प्रोपोज़ल्स सबमिट थी चुका आहिनि, ते घणे भाङे ॻाल्हि बि थी चुकी आहे ऐं हीअ हुकूमत, निगरान हुकूमत, इन ते शायदि फ़ैसिलो बि करे छॾियो आहे ऐं इहे काग़ज़ मंज़ूरी लाइ मुख़्तलिफ़ फोरम ते मौजूदु आहिनि। लॻे ई थो त डिसंबर ताईं, जनवरी खां वठी इन ते नई हुकूमत अचण खां अॻु में हिन ते अमल दरामद थी वेंदो। हाणे उहो प्रोपोज़ल्स छा आहिनि उहो तव्हांखे ॿुधायां थो। पहिरियों प्रोपोज़ल इहो आहे त BISP जेका बेनेज़ियर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, उन जा 470 अरब रुपया सॼे साल में माण्हुनि में विराए वेंदा आहिनि। उन मां चयो वियो आहे हिकिड़ो प्रोपोज़ल में, जेको तव्हांजे अॻु हले पियो, त लॻभॻि 54 अरब रुपया सिंध जे खाते में वेंदा ऐं 54 अरब रुपया सिंध भरींदी, 54 बिलियन रुपीज़। उन खां पोइ HEC में जेके यूनिवर्सिटीज़ खे पैसा मिलनि था फेडरल गवर्नमेंट तरफ़ां ग्रांट्स, उन में सिंध जे हिसे में 12 अरब जेके आहिनि विधा वेंदा। सिंध हुकूमत उन्हनि खे यूनिवर्सिटीज़ खे पाण पैसा ॾींदी, उहे 12 अरब थियनि था। भाण ते जेका सब्सिडी आहे उनजो अधु फेडरल गवर्नमेंट ॾींदी, अधु सिंध हुकूमत ॾींदी। उहा उनजो जेको आहे अमाउंट आहे उहो 6 अरब रुपया आहे। उनखे अलावा को जेके फेडरल गवर्नमेंट जा तरक़ियाती प्रोग्राम सूबनि में हलनि था, उन्हनि जा को 54 अरब रुपया उहो सिंध जे खाते में वेठा आहिनि त इहे हाणे सिंध हुकूमत अदा कंदी। त इहे टोटल मिलाए को 130 अरब रुपया थियनि था। ऐं उनखे अलावा हिकिड़ो ॿियो प्रपोज़ल बि आहे, उन ते बि ॻाल्हि ॿोल हले पई, उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर बुनियादी तौर ते 130 अरब रुपयनि जो लॻभॻि तइ थी चुको आहे त इहो हाणे सिंध हुकूमत पाण ॿियनि सूबनि जा मुख़्तलिफ़ अंग अखर आहिनि। मूं तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु सिंध सूबे जा अंग अखर पेश कया आहिनि। हिन ते लॻभॻि शयूं मुकमल थी चुकियूं आहिनि, वर्किंग पेपर तयारु थी चुका आहिनि, प्रपोज़ल तयारु थी चुका आहिनि। इन में हिननि खे न NFC में तरमीम करण जी ज़रूरत पेश ईंदी, न अरिड़हीं तरमीम खे तरमीम करण जी, उनमें आइन में तरमीम करण जी ज़रूरत पेश ईंदी, न ॿिए कंहिंखां को पॉलिटिकल पार्टीज़ में मुशावरत जी ज़रूरत पेश ईंदी। हिकिड़ो पोर्शन इहो आहे जंहिंमें 130 अरब रुपयनि जो बार सिंध ते ईंदड़ साल खां ई शुरू थियणु मूंखे नज़र अचे पियो त इहो अप्रूवल थी वई त नेक्स्ट ईयर खां शुरू थी वेंदो। ॿियो बार इहो आहे त जेके खाता हुआ, जेके फेडरल गवर्नमेंट में हुआ, जेके सूबनि खे ॾियणा हुआ, हिन न ॾिना ऐं उन्हनि जो जेको ओवरऑल असरु आहे उहो 100 अरब रुपए जो आहे, उहे सूबनि खे डिवॉल्व थींदा। 100 अरब रुपए इहो ख़र्चो बि फेडरल गवर्नमेंट जे ख़र्च मां घटिजी वेंदो। सिंध हिसे में लॻभॻि 25 खां 30 अरब रुपया इहे बि एक्स्ट्रा ईंदा, छाकाणि त खाता जॾहिं हेॾे ईंदा त हुनजो स्टाफ, हुनजो ख़र्चो, हुनजा ॿिया मामला सभु हेॾां अची वेंदा।
त उहो बि 25 खां 30 अरब रुपए जो ख़र्चो असांखे नज़र अचे थो। 150-160 अरब रुपया नेक्स्ट ईयर खां सिंध खे ख़र्च करणा आहिनि। किथां ईंदा, इहे किथे पेश ईंदा, सूबनि खे को बि हिसो वधाए न ॾिनो वेंदो, उहो ई जंहिंजो जेके ख़र्च आहिनि उन्हनि जा जेके उगाड़ियूं आहिनि उन्हनि में ई बहितरी ईंदी। त इहा जेका सूरत हाल आहे इहो बिना कंहिं NFC तरमीम में इहे मामला थियण वञनि पिया ऐं इहे असां तव्हां ते एक्सक्लूसिव जेके अंग खरने पेश कया आहिनि ऐं हिन जो रिपोर्ट्स तव्हांजे साम्हूं हलनि पियूं त कीअं सूबनि खे मालियाती ख़ुदमुख़्तारी ॾियण बदिरां उन्हनि खे वधीक मालियाती तौरु कमज़ोर कयो वञे पियो, छाकाणि तमामु घणी टाइट सिचुएशन थी वेंदी, एतिरो कुशन न आहे कंहिं बि सूबे वटि, सिंध वटि बि न आहे त को 100, 125, 150 अरब रुपए जो जेको आहे इहो बर्दाश्त करे सघनि। ऐं इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजे हिकिड़े सीनियर सहाफ़ी इस्लामाबाद मां असांखे जॉइन कयो आहे, जेके तमामु इकनॉमिक तमामु मुआशी माहिर बि आहिनि, अदब इकनॉमिक करस्पॉन्डेंट आहिनि दी न्यूज़ जा। महताब हैदर साहब असांखे जॉइन कयो आहे लाइन ते इस्लामाबाद मां। हुननि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि खां पुछूं था कि छा थी रहियो आहे हिन NFC अवार्ड के हवाले से। जी महताब साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें ज्वाइन किया। महताब, आपसे पहला मेरा सवाल तो ये होगा कि ये इस्लामाबाद में क्या हो रहा है, पॉलिसी मेकर्स क्या सोच रहे हैं, ख़ासतौर पर निगरान हुकूमत के जो हैं, कि NFC अवार्ड को तब्दील किया जाए, और इस बारे में जो भी वहाँ पर मूवमेंट्स हो रही हैं, इस पर आप हमें ज़रा अपडेट करें कि इस्लामाबाद इस वक्त क्या सोच रहा है NFC अवार्ड के हवाले से। बुनियादी तौर पर ये जो NFC का इशू है, आपको ये पता है कि इसके फार्मूला को तो बगैर कंसेंसस के चेंज नहीं किया जा सकता, लेकिन कल फाइनेंस जो मिनिस्टर हैं उन्होंने एक पब्लिक फोरम में SDPI का यहाँ पे एक कॉन्फ्रेंस हो रही थी, तो उसके दौरान बड़ा यानी क्लियरली उन्होंने 2-3 बातें की हैं। एक तो उन्होंने कहा है कि हम जो प्रोविंशियल नेचर के प्रोजेक्ट्स हैं वो हम चाहते हैं कि हम सूबों के हवाले करें, कि वो उनकी फाइनेंसिंग, उसका एक फार्मूला अभी तय होना बाकी है कि वो फार्मूला क्या होगा, कि जिन प्रोजेक्ट्स पे मेरे ख्याल में 50% से कम की स्पेंडिंग हुई है वो सूबों के हवाले कर दिए जाए। दूसरा, उन्होंने BISP का हवाला दिया है और उसमें कहा है कि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो है उसकी फाइनेंसिंग चूँकि सिर्फ फेडरल गवर्नमेंट कर रही है, तो अब ये तजवीज़ है कि उसको या तो कॉस्ट शेयरिंग पे किया जाए या मुकम्मल तौर पे ये जो प्रोजेक्ट है, ये जो आपको पता है कि BISP के तहत कैश ट्रांसफर्स की जाती हैं, ये सूबों के हवाले कर दी जाए। जो बात उन्होंने नहीं की लेकिन अंडर कंसिडरेशन है, वो है कि जो हायर एजुकेशन कमीशन है वो भी कॉस्ट शेयरिंग की बुनियाद पर सूबों के हवाले जो है वो कर दिया जाए। इसके अलावा एक और चीज़ भी ऑन द टेबल है, अभी तक वो कहीं भी डिस्कस नहीं हुई, मैं पहली दफ़ा आपके सामने ये बयान कर रहा हूँ, और वो है कि टैरिफ डिफरेंशियल जो सब्सिडी है, जो कि जिसकी वजह से मुख्तलिफ सूबों के दरमियान जो डिस्कोज हैं टैरिफ एक ही रखा जाता है, तो जो टैरिफ डिफरेंशियल सब्सिडी है, जिस डिस्कोस के अंदर आपने जितनी सब्सिडी अमाउंट बनती है वो भी उस रिस्पेक्टिव जो प्रोविंस है उसके हवाले कर दी जाए और उनसे कहा जाए कि उसके पैसे को इस साल तकरीबन 170 अरब रुपए इसके लिए इस्तेमाल होते हैं। तो ये चंद तजावीज़ हैं जो मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस इस टाइम सूबों के साथ बकौल मिनिस्टर के इन डायलॉग हैं और इस पे सूबों के साथ उनकी बातचीत जारी है। अब सूबे किस हद तक कर सकते हैं, चूंकि केयर टेकर सेटअप है, या किस हद तक नहीं कर सकते, ये तो आइंदा आने वाला वक्त ही बताएगा। तो मेहताब साहब ये बताइएगा कि ये सब कुछ करने के लिए क्या कोई आइन में तरमीम करनी पड़ेगी या फिर कोई एग्जीक्यूटिव ऑर्डर लाया जाएगा, या NFC खुद अवार्ड जो अभी है वो नया लाया जाएगा, उसको रिव्यू किया जाएगा? तो आप क्या समझते हैं क्या तरीके कार इख्तियार किया जाएगा? देखें, ये NFC की अगर कोई चीज़ चेंज होगी तो फिर तो NFC में कंसेंसस के बगैर तो कोई फार्मूला चेंज नहीं किया जा सकता। लेकिन इस्लामाबाद में आपने देखा कि कुछ इस तरह की गुफ्तगू हुई है कि 18th अमेंडमेंट के ऊपर डेलिब्रेशंस की ज़रूरत है। तो वो जो जिस बात को वो डेलिब्रेशन या मुशावरत का नाम ले रहे हैं, बेसिकली यही 3-4 इश्यूज हैं जो मैंने आपके सामने रखने हैं। चूंकि उसकी वजह क्या है, उसकी वजह ये है कि फेडरल गवर्नमेंट के पास इस टाइम जितने उनकी रेवेन्यू रिसीट्स हैं, जितनी उनकी आमदन है, अगर उसको सामने वो रखे तो आप ये देखेंगे कि वो डेट सर्विसिंग की अमाउंट भी पूरी करने के काबिल नहीं है।
تو اس کے بعد ڈیفینس، اس کے بعد ڈیولپمنٹ، اس کے بعد سبسڈیز، اس کے بعد رننگ آف دا گورنمنٹ، اس کے بعد پینشنز، یہ ساری وہ چیزیں ہیں جس کے لیے وفاقی حکومت کو ادھار لے کر، چاہے وہ ڈومیسٹک ہو یا ایکسٹرنل فارن لونز ہوں، یہ لینے پڑتے ہیں اپنے ڈے ٹو ڈے افیئرس چلانے کے لیے. تو یہ اس کا بنیادی کانٹیکسٹ ہے. اب اس کو ایگزیکیوٹ کیسے کرنا ہے، میں سمجھتا ہوں کہ یہ 18 امینڈمنٹ میں آپ کو پتا ہے کہ اگر اس میں کوئی تبدیلی لانی ہے تو وہ پارلیمنٹ کی اپروول کے بغیر تو نہیں ہو سکتا. این ایف سی میں تبدیلی لانی ہے تو این ایف سی آپ کو پتا ہے کہ ایک فورم ہے کانسٹیٹیوشنل، اس میں بھی جو بھی ہے وہ کنسنسس کے ساتھ ہی کوئی چیز چینج ہو سکتی ہے. میرا خیال یہ ہے کہ اس پہ ڈیبیٹ ایک شروع ٹریگر ہو چکی ہے. اب دیکھنا یہ ہے کہ جب الیکشنز اگر ہوتے ہیں اور الیکشنز کے بعد جو بھی حکومت آتی ہے وہ اس پہ آگے کیسے پروسیڈ کرتی ہے، لیکن یہ ساری چیزیں آن دا ٹیبل. مہتاب صاحب، آپ آئی ایم ایف کو بڑا تفصیل کے ساتھ، آئی ایم ایف کے پیکیجز کو، آئی ایم ایف کے ساتھ ڈیل کو آپ بڑے تفصیل کے ساتھ رپورٹ کرتے رہے ہیں. یہ بتائیں کہ جو آئی ایم ایف کے ساتھ پاکستان کی بات ہو رہی ہے، کیا اس میں یہ این ایف سی ایوارڈ والا معاملہ شامل ہے؟ کیا آئی ایم ایف اس بات کا خواہاں ہے کہ این ایف سی ایوارڈ کو ریویو کیا جائے اور جو فیڈرل گورنمنٹ کے پاس ایکسپنسز ہیں وہ واپس صوبوں کے پاس چلے جائیں؟ تو کیا اس کے ساتھ جو ہمارا نیا ڈیل پیکیج ہوگا آئی ایم ایف کے ساتھ، نئی ٹرانچ کا اور نیا پیکیج جو ڈیل ہوگا، اس میں کیا یہ شرط بھی شامل ہو سکتی ہے آگے چل کے؟ دیکھیں، این ایف سی ابھی تک تو ان کے کسی اس کا حصہ نہیں ہے، کسی یعنی ان کا جو اسٹرکچرل بینچ مارک یا پرفارمنس کرائٹیریا اس کا حصہ تو نہیں ہے. لیکن جب وہ فسکل فیڈرلزم کی بات کرتے ہیں تو وہ یہ ضرور دیکھتے ہیں کہ یہ چیزیں کس طرح سے انہوں نے سیٹل کرنی ہے. ابھی ایک آئی ایم ایف کا مشن، ٹیکنیکل ایک مشن پاکستان میں آنے والا ہے، نیکسٹ ویک کے دوران ایکسپیکٹڈ ہے کہ وہ پاکستان پہنچ جائے گا. لیکن وہ اوور آل جو ٹیکس کا اسٹرکچر ہے اس کے اوپر بات کرے گا. لیکن اس ٹیکس کے اسٹرکچر میں ایک بات وہ شامل کر رہے ہیں کہ انہوں نے فیڈرل گورنمنٹ کے ساتھ ساتھ صوبوں سے بھی بات کرنی ہے، چونکہ انڈر دا کانسٹیٹیوشن آپ کو پتا ہے کہ ایگریکلچر انکم جو ہے وہ پروونشل سبجیکٹ ہے، سروسز جو ہے وہ پروونشل سبجیکٹ ہے. تو ان کے اوپر تو بات کرنی ہے، لیکن ابھی میرا خیال ہے کہ وہ سٹیج نہیں آئی کہ جہاں پہ وہ این ایف سی کے اوپر بات کریں. وہ فسکل فیڈرلزم کا جو ارینجمنٹ ہے یہ کہہ سکتے ہیں کہ آپ اس کے اوپر ڈیلیبریٹ کریں اور اس کے اندر دیکھ لیں کہ آپ نے کس طرح سے کرنا ہے. چونکہ سینٹر کے اندر ایک اور بھی بات ہے، وہ بات یہ ہے کہ صوبوں کے اندر جتنا ریونیوز جنریٹ کرنے کی کیپیبلٹی اور کیپیسٹی ہے اس حساب سے وہ نہیں کر رہے. حالانکہ اگر آپ سندھ ریونیو بورڈ کو دیکھیں تو آپ یہ دیکھیں گے کہ سندھ ریونیو بورڈ جو سروسز کے اوپر ہے اس میں ان کی پرفارمنس جو ہے وہ پہلے سے کافی بہتر ہے. مہتاب صاحب، ایک بات ہو رہی ہے کہ ایک بون آف کنٹینشن جو اس وقت ہے اس معاملے پر سارا وہ آئین کی آرٹیکل 163A ہے، جس میں ایک کنفرم کر دیا گیا ہے 57.5% صوبوں کے لیے. تو کیا آپ سمجھتے ہیں کہ اس کو بھی ریویو کیا جائے گا اور اس کو بعد ازاں اگر پولیٹیکل پارٹی سے بات ہو جائے تو اس کو بھی چینج کیا جائے گا؟ کیونکہ این ایف سی ایوارڈ اس میں تو پھر صوبوں جو مالیاتی خود مختار اس میں تو کمی واقع ہو جائے گی، اور ظاہر ہے صوبوں کے پاس جو پاورز ہیں تھوڑے بہت اس میں بھی کمی واقع ہو سکتی ہے. دیکھیں، یہ خواہش اسلام آباد میں اور پنڈی میں موجود ہے، لیکن یہ کرنی اتنی آسان نہیں ہے. اس کی وجہ یہ ہے کہ آپ نے خود 163 کا حوالہ دیا، اس کے تحت آپ جو صوبوں کے این ایف سی کے تحت چیزیں ان کو کم نہیں کر سکتے. لیکن یہ جو چیزیں انڈر کنسیڈریشن ہے، یہ جس طرح سے پی ایس ڈی پی میں صوبوں کے پروجیکٹس جو ہے فائنینس ہو رہے ہیں، ان کے اوپر جو ہے وہ کٹ لگنے والا ہے. یہ جو سبجیکٹس ڈیوالو ہو چکے ہیں اور ان کی منسٹریاں مرکز نے اپنے پاس بھی اور ڈپارٹمنٹس رکھے ہوئے ہیں، وہ صوبوں کی طرف جانے والی ہیں. اس طرح کی چیزیں جو ہے وہ ہوں گی وداؤٹ چینجنگ دا این ایف سی، چونکہ این ایف سی ایک کانسٹیٹیوشن فورم ہے اور اس کی چیزوں کو کرنا اتنا آسان نہیں ہے. لیکن ایک چیز میں اضافہ کرنا چاہوں گا، وہ یہ ہے کہ ابھی آپ یہ دیکھیں کہ یہ جو پروونشل اٹانومی ہے اس کو تو آپ ریورس نہیں کر سکتے، لیکن صوبوں کے اوپر ایک بات آ رہی ہے اور وہ یہ آ رہی ہے کہ آپ نے جو لوکل گورنمنٹس ہیں وہ چاروں صوبوں کے اندر ان کو بھی کریں تاکہ 3 ٹیئرز آف ڈیموکریٹک جو سسٹم ہے اس کو جو ہے وہ فلفل کیا جا سکے. لیکن ابھی این ایف سی کو ریورس کرنا یا 18th امینڈمنٹ کو پوری طرح سے ریورس کرنا، آئی ڈونٹ تھنک اٹس پاسبل کیپنگ ان ویو دس اوور آل انوائرمنٹ. لیکن کچھ لوگوں کی خواہش ضرور ہو سکتی ہے، لیکن اس خواہش کو فلفل کرنا اتنا آسان نہیں ہے. مہتاب صاحب، آپ نے بڑی اہم بات کی. میں آخری سوال آپ سے یہ ہوگا کہ یہ آپ نے بات کی کہ جو وزارتیں ہیں وہ جو ڈیوالو ہونا چاہتی تھی یا
ان کو کیا جانا چاہیے تھا وہ نہیں ہو سکی, اب وہ کی جا رہی ہیں, تو ظاہر ہے اس کا بھی ایک بوجھ بڑھے گا. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ جب یہ وزارتیں ڈیوالو مزید ہو جائیں گی صوبوں کی طرف, تو اس کا کتنا اماؤنٹ بنے گا اور اس صوبوں پر آپ کی نظر میں کتنا اس کا بوجھ پڑے گا؟ دیکھیں, جو سبجیکٹس ڈیوالو ہو چکے ہیں لیکن وہ ابھی تک اس پہ آپ نے اپنے مرکز میں بھی اپنے پاس رکھے ہوئے ہیں, تو یہ تو تقریباً 300 سے 400 ارب روپے میں آسانی سے, آف دا کف مجھے یاد نہیں ہے, لیکن بڑی آسانی سے جو ہے وہ اتنے پیسے ہیں کہ جو کہ فیڈرل گورنمنٹ سمجھتی ہے کہ وہ اس کی سیونگ ہو سکتی ہے. اب کس طرح سے کرنا ہے, کتنے عرصے کے اندر کرنا ہے, مثلاً میں آپ کو یہ بتا سکتا ہوں کہ جو پروونشل نیچر کے پروجیکٹس ہیں جو کہ فیڈرل گورنمنٹ اس ٹائم ایگزیکیوٹ کر رہی ہے, ان کی تعداد کوئی 150 سے 200 پروجیکٹس ہیں. تو اگر 50% سے جن کے اوپر کم سپینڈنگ ہوئی ہے, اب ایشو یہ ہے کہ کیا وہ پروجیکٹس جو ہیں وہ صوبائی حکومتیں اون کریں گی انہیں, یا وہ پروجیکٹس بند ہو جائیں گے, یا کس طرح سے یہ سارا کے سارا میکنزم طے ہوگا, یہ آنے والا وقت ہی بتائے گا. بہت شکریہ مہتاب حیدر صاحب. ناظرین, مہتاب حیدر سینئر اکنامک کرسپونڈنٹ ان دی نیوز سان اسلام آباد میں کافی وقت کھاں NFC کے گزر 3 سالن کھاں NFC کے رپورٹ کر رہا ہے. असां सां गॾु ई रिपोर्टिंग इस्लामाबाद मां थी रही जॾहिं हूंदी हुई NFC ते, त महताब साहब बि असां सां गॾु हुआ. तव्हां हाणे ॻाल्हि वरी वाज़े क्लियर थी वई आहे त NFC में तरमीम करण खां सवाइ, आइन में तरमीम करण खां सवाइ हिकिड़ो वॾो बार सूबनि जे मथां अची रहियो आहे, ऐं सिंध जे मथां जॾहिं इहो बार पवंदो त इहो महताब साहब ऐं मुंहिंजी जेका एक्सटोरी जी कैलकुलेशन आहे उन हिसाब सां घटि में घटि 200 अरब रुपया सिंध जे मथां 150 खां 200 अरब रुपए जो मज़ीद जेको वधीक जेको बार आहे उहो सिंध ते विधो वेंदो. छा हिन में सिंध खे टैक्स उगाड़ी सूरत में कुझु वधीक मिलंदो, इहो कुझु चई नथो सघिजे, पर इहो ज़रूरु आहे त सिंध ते वधीक बार पवंदो. ॿियो हिकिड़ो जेको वॾो बार आहे जंहिं तां ॻाल्हि थिए पई, जेका हींअर महताब साहब एक्सक्लूसिव ख़बर असां सां शेयर कई आहे, उहा इहा आहे त जेके सिंध सूबे में ऐं मुख़्तलिफ़ सूबनि में जेके बिजली जूं कंपनियूं कमु करे रहियूं आहिनि उहे नुक़सान में वञी रहियूं आहिनि. त उहे नुक़सान में जॾहिं वञी रहियूं आहिनि त हुनजो जेको फ़र्क़ु आहे नुक़सान वारो, उहो फेडरल गवर्नमेंट सब्सिडी जी सूरत में सॼे पाकिस्तान में 170 अरब रुपयनि जो ॾींदी आहे. हुन में सिंध में जेके 2 कंपनियूं आहिनि, 3 आहिनि, कराची जी प्राइवेट आहे, उन्हनि जो इन सां वास्तो कोन्हे, पर जेको सेप्को ऐं हेस्को आहे उहे बि तक़रीबन 90 अरब रुपया, 100 अरब रुपया, लॻभॻि 70-80 अरब रुपया उन्हनि जा बि भरिया वेंदा आहिनि फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां. त इहो जेको टैरिफ डिफरेंशियल आहे, या त इहो फ़ैसिलो थींदो त सूबो जेकॾहिं पैसा ॾींदो त इहो जेको आहे टैरिफ डिफरेंशियल कवर थी वेंदो, जेको अघु आहिनि बिजली जा उहे कवर थी वेंदा. जेकॾहिं सूबो घटि ॾींदो त बिजली जा अघु सिंध जे इन 2 इलाइक़नि में हेस्को ऐं सेप्को में तमामु घणो मथे हलिया वेंदा. त हिकिड़ो ॿियो नुक़सानु जेको इन सॼे पॉलिसी मेकिंग जेका नई इस्लामाबाद में थी रही आहे, इन जो नुक़सानु असांखे थींदो, सिंध सूबे खे तमामु घणो थींदो. त 200 अरब रुपए जो जॾहिं झटको सिंध हुकूमत जे बार ते नाण ते पवंदो त फ़िलहाल त नई हुकूमत जेका बि ईंदी उहा लुॾी वेंदी. हाणे हुनखे कीअं डील कनि था, इहो 200 अरब जो नुक़सानु केतिरो घटाइनि था, या इहो बार जेको आहे इहो केतिरो हल्को कनि था, इहो त अॻिते हली हुकूमतूं ॿुधाईंदियूं. नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ ॿिए सेगमेंट में तव्हां सां गॾु हूंदासीं. वेलकम बैक नाज़रीन, असांजो प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे. अॼु हींअर हिन सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सियासी मामलनि ते. सिंध में मुस्लिम लीग नवाज़ जी काफ़ी एक्टिविज़म असांखे नज़र अचे पियो. रोज़ मुलाक़ातूं थियनि पियूं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ इलेक्टेबल्स सां, ऐं हू चाहिनि था त जेके इलेक्टेबल्स आहिनि मुख़्तलिफ़ टकनि में उन्हनि खे नून लीग जो हिसो बणायूं. GDA जी एक्टिविटी जारी आहे. MQM नून लीग जूं मुलाक़ातनि जो सिलसिलो बि जारी आहे. नून लीग केतिरो इम्पैक्ट विझी सघंदी, उन्हनि जो जेको इहो सियासी चूंड खां पहिरीं जेके सियासी मुलाक़ातूं आहिनि इन जो केतिरो असरु थींदो, ऐं उन में केतिरा वोट हासिल करे सघंदा, केतिरियूं सीटूं हासिल करे सघंदा मुख़्तलिफ़ टकनि ते, क़ौमी असेंबली, सूबाई असेंबलियुनि ते सिलसिलो जारी आहे ॻाल्हि ॿोल जो. ऐं मसइलो सवाल इहो न आहे, सवाल इहो आहे त उहे इलेक्टेबल्स जेके आहिनि मुस्लिम लीग नून, उहे साॻी अप्रोच सां सिंध में पंहिंजी तयारी करे पई. जेका अप्रोच इहा हूंदी आहे त वधि में वधि भोतार इलाइक़नि मां हासिल कयो, ऐं पोइ वरी हिकिड़ी पार्टी में अचनि, वरी ॿी पार्टी में अचनि. पोइ हुनजो मक़सदु इहो थियो त तव्हां सिंध खे छा ॾियणु वञो पिया, इहो सुवालु हमेशह रहंदो. इहो त हाणे नवाज़ शरीफ़ साहब जेकॾहिं सिंध अचनि था, शहबाज़ शरीफ़ साहब, मरियम नवाज़ जेकॾहिं सिंध अचनि था, उन वटि सिंध लाइ छा प्लान आहे, इहे सभु ॻाल्हियूं अञा अनवील थियणियूं आहिनि. अञा हिन में बशीर मेमण साहब
तक़रीबन हर ज़िले में वञनि पिया, माण्हुनि सां हुनजी ॻाल्हि ॿोल पे, रोज़ मुलाक़ातूं जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो वञनि पिया। हुननि जी हिकिड़ी मुशावरती कमेटी बि ठही आहे, सलाहकारी कमेटी बि ठही आहे, जेके इन्हनि इलेक्टेबल्स सां ॻाल्हि ॿोल कनि पिया, उन्हनि खे पार्टी में आणनि पिया। कल्ह कुझु माण्हुनि खे शामिलु करायो वियो, तेगो ख़ान तेगाणी खे शामिलु करायो वियो, अख़्तर जदून ट्रांसपोर्ट जा वज़ीर हूंदा हुआ, उन्हनि खे शामिलु करायो वियो। मुख़्तलिफ़ पार्टियूं जा माण्हुनि खे पाण वटि आंदो वञे पियो ऐं ॿियनि पार्टियुनि सां बि इताद जी ॻाल्हि ॿोल पई। इन जो इहो मेच्योर कॾहिं थींदो, इन में इन जो छा फेज़ थींदो? हिकिड़े पासे NFC खे रोल बैक जी ॻाल्हि बि थिए, हिकिड़े ॿिए पासे ॿियूं ॻाल्हियूं थियनि पियूं। इन जो फेज़ छा हूंदो जेकॾहिं हुकूमत नून लीग फेडरल में ठाहे थी, जेकॾहिं? पर आसिफ ज़रदारी साहब जो चवणु आहे त इहो ॿियो को असां मैकेनिज़म कंदासीं ऐं इहो हुकूमत नवाज़ शरीफ़ साहब जी सरबराही खां सवाइ ॿिए कंहिंजी सरबराही में बि ठही सघे थी। त कल्ह आसिफ ज़रदारी साहब जे इंटरव्यू में मुख़्तलिफ़ मैसेजिस हुआ, का ॻाल्हि क्लियर न हुई, पर मीडिया हिकिड़ी ॻाल्हि खे पकिड़े वरितो आहे त को बिलावल भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी में इख़्तिलाफ़ आहिनि। इहो मुमकिन मुंहिंजे तज्ज़िये मुताबिक़ इन करे नथो लॻे, हिन सिचुएशन में का बि सिचुएशन अहिड़ो का बि मामिलो मूंखे नज़र नथो अचे। पर बहरहाल इहो मामिलो मुस्लिम लीग नवाज़ इन खे कीअं प्ले करे थी, हिन मामले ते पाण खे ॻाल्हि ॿोल करणी आहे। जिन नज़र असांखे जॉइन कयो आहे इन मामले ते ॻाल्हि ॿोल करण लाइ मुस्लिम लीग नवाज़ अॻवान आहिनि खियल दास कोहिस्तानी साहब, ऐं खियल उहे नून लीग जा अॻवान आहिनि जिन मुश्किल हालतुनि में बि नून लीग खे न छॾियो ऐं पंहिंजी क़यादत सां पंहिंजी पार्टी सां जुड़िया रहिया। इहो पॉलिटिकल वर्कर जो इहो ई शानदार कमु हूंदो आहे। कोहिस्तानी साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां जॉइन कयो। साईं, कीअं था ॾिसो, तव्हांजी छा तयारी आहे इन सिंध में? तव्हां वरी कोशिशि करे रहिया आहियो त कहिड़े तरीक़े सां को इताद जुड़े ऐं को इलेक्टेबल्स तव्हां वटि अची वञनि सिंध में ऐं तव्हां पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघो? मोहसिन, तव्हांजी वॾी महिरबानी। ॾिसो, सिंध में हिकिड़ो सियासी खिला मौजूदु आहे, हिकिड़ो गैप आहे। सिंध जा माण्हू 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत जो तर्ज़ हुक्मरानी ॾिसी भोॻे रहिया आहिनि ऐं सम्झां थो सिंध जा माण्हू चाहिनि था त उन्हनि खे को मुतबादिल मिले। बदकिस्मतीअ सां जेके PMLN में 2013 में इलेक्टेबल या शख्सियतूं हुयूं, उहे पीपल्स पार्टी ऐं PMLN जी जॾहिं 2013 में असांजी वफ़ाक़ में हिननि जी सिंध में गवर्नमेंट हुई ऐं असां चाहियो थे त 18 अमेंडमेंट खां पोइ सूबे खे जेके इख्तियार आहिनि या जेको उन्हनि जी हुकूमत आहे उन जो मैंडेट खे असां तस्लीम कयो, असां गॾु खणी हलियासीं। कराची जो अमन असां मोटाए ॾिनो। सिंध जा माण्हू पंहिंजे शहर में बेगाना हुआ। रोज़ानू बदीन, टंडो अलायार, हैदराबाद, सखर, अपर सिंध में असांजा हितां लाश वेंदा हुआ। कराची जा शहरी गैर महफ़ूज़ हुआ। सिंध खे अमन नवाज़ शरीफ़ साहब ॾिनो। तव्हांखे इहो 90 ते अजरकूं टोपियूं पाराईंदा हुआ। उहो जेको दहशतगर्दी जे ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन थियो, उहो लियारी में थियो या नाज़माबाद में थियो, दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेको ऑपरेशन थियो, उन दहशतगर्दी जे खां पोइ कराची में अमन आयो। हाणे तव्हां ॾिसो त हिन शहर में पंहिंजा ई जेके असांजा बदीन जा माण्हू हुजनि, हैदराबाद जा हुजनि, टंडो अलायर जा हुजनि, शिकारपुर जा आहिनि, अॼु तव्हांखे सिंधी माण्हू रोज़गार कंदे नज़र अचनि था। हिते को बि हाणे नस्ली लसानी नफ़रतूं न रहियूं आहिनि। हिकिड़ो पुरअमन शहर जेको सो शहर नवाज़ शरीफ़ साहब कयो। कराची में ग्रीन बस ॾिनी, सखर हैदराबाद सखर मुल्तान मोटरवे ॾिनो, कराची हैदराबाद जो M9 रस्तो जेको उहो नवाज़ शरीफ़ साहब ठाहियो। ईअं हर ज़िले में नादरा जूं ऑफिसूं खुलियूं त जेको सिंध में आउं सम्झां थो मेगा नादरा जा दफ़्तर हुजनि, पासपोर्ट ऑफिस हुजनि, जेके बि वफ़ाक़ पंहिंजे तरफ़ां कमु कया आहिनि। 2013 में बि हींअर बि जेको सिंध में सैलाब आयो, इंतिज़ामी दौरा शहबाज शरीफ़ साहब कया सिंध जे बोर्ड जे मुतासिरीन लाइ। हुन सॼी सिंध हुकूमत खे सपोर्ट कयो। सॼी सिंध में हू वियो, जिते बि बोर्ड जा सतायल हुआ, जिते माण्हू मुतासिर थिया, हू हिते आया। नवाज़ शरीफ़ साहब, शहबाज शरीफ़ साहब, मुस्लिम लीग नून सिंध जे अवाम सिंध सां प्यार कनि था। हू चाहिनि था त सिंध में जेका एहसास महरूमी आहे ख़तमु थिए। पंजाब सिर्फ़ु पाकिस्तान न आहे, सिंध जे माण्हुनि जो इहो नसीब जो हिसो न आहे त उन्हनि खे बैड गवर्नेंस। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त नवाज़ शरीफ़ साहब चाहिनि था, बिल्कुलु चाहींदा हूंदा, पर इसहाक डार साहब जा स्टेटमेंट्स ऐं NFC अवार्ड खे रोल बैक करण जूं जेके ॻाल्हियूं नून लीग जे तरफ़ां अचनि पियूं, इहे सेनेट जे फ्लोर ते इसहाक डार साहब कयूं आहिनि, त उन सां त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी त पोइ ते वेंदी या त मज़बूत न थींदी। ॾिसो, 18 अमेंडमेंट आउं सिंध जे माण्हुनि सां वाज़े कयां त उहा सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो हिकिड़ो शानदार कारनामो न हो। उन में मुस्लिम लीग नून जी क़यादत नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़ शामिल हुआ ऐं पंजाब जे हिसे मां उन्हनि हिसो घटायो। हमेशह शहबाज शरीफ़ साहब चवे थो त नंढो सूबो वॾो सूबो
थी सघे थो, पर सूबनि जा इख़्तियार बराबरि आहिनि। सिंध जे अवाम जी एहसास महरूमी असीं ख़तमु करणु चाहियूं था, का बि इन ते कंप्रोमाइज़ न कंदासीं। ऐं ख़ुदि ऐं असांजो सिंध जो सदर बशीर मेमण मैनिफेस्टो जो हिसो आहियूं, मेंबर आहियूं। का अहिड़ी डिस्कशन न थी आहे, कंहिं मेंबर जे तरफ़ां का तजवीज़ न आई आहे। ऐं 18 अमेंडमेंट असां सभिनी गॾिजी आंदी, समूरी जमहूरियत पसंद पार्टी न आंदी, ऐं असां सूबनि जे हक़नि खे तस्लीम कयूं था। को नंढो वॾो सूबो न आहे, सिंध जो राइट्स जेके आहिनि, सिंध जे 1 रुपए जो बि घटिताई न ईंदी। ऐं असां मुस्लिम लीग नून जी या का बि पॉलिसी न आहे, बल्कि जेकी 18 अमेंडमेंट आहे उन ते मुकमल जेको सो उन जे रूह मुताबिक़ अमल दरामद न थी रहियो, उहो थियणु खपे। जेकॾहिं असां बलदियाती जेको टियों सुतून आहे हिन सॼे पावर जो, उनखे जेको सो मज़बूत करण जी बिल्कुलु ॻाल्हि थिए पई ऐं करणु खपे। ऐं आउं सम्झां थो डिस्ट्रिक्ट सखर खे, डिस्ट्रिक्ट बदीन खे, डिस्ट्रिक्ट टंडोअलायर में बलदियाती निज़ाम मज़बूत थिए। कराची जो वधीक डिवॉल्व थिए, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे। तव्हां चओ था त ज़िलनि खे बि बहितर इख़्तियार मिलनि, उनखे वधीक पैसा मिलनि, इहा ॻाल्हि बिल्कुलु जाइज़ आहे। पर इहो हाणे इन ज़ाहिर बलदियाती जो सिस्टम आहे, उनमें MQM वॾो पेश हूंदी आहे, उनमें कराची खे फ़ाइदो थींदो, ॿियनि ज़िलनि खे बि फ़ाइदो थींदो। पर टियों ॾींहुं हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी कल्ह MQM ऐं नून लीग जे विच में। निहाल हाशमी साहब ऐं ख़ालिद मक़बूल साहब सिद्दीकी मौजूदु हुआ, जंहिंमें ख़ालिद मक़बूल साहब सिद्दीकी चयो त नेक्स्ट वॾो वज़ीर MQM जो थींदो। त माना इहो मक़सदु आहे त नून लीग एग्री करे पई इन ॻाल्हि ते त MQM जो वॾो वज़ीर जेकॾहिं हू थियनि था त उन्हनि खे वॾी वज़ारत मिलंदी। इहो को तइ थियो आहे तव्हांजो पाण में? मोहसिन भाउ ॾिसो, ख़ालिद मक़बूल उन जॻह ते न हो, अमीनुल हक़ हो। बिल्कुलु गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई। का पार्टी अगरि चाहे थी त असांजो वज़ीर आला थिए, उहो पंहिंजी ख्वाहिश ॾेखारे सघे थी, इहो हुनजो जमहूरी हक़ आहे। पर अहिड़ो को फ़ैसिलो न थियो, छाकाणि त हिन इताद अञा मुकमल थियण में असां सां फंक्शन लीग, JUI-AF, मुस्लिम लीग नून, अवामी नेशनल पार्टी ANP ऐं MQM गॾिजी जेको सो इलेक्शनी इताद या सीट एडजस्टमेंट उन ते ॻाल्हियूं हलनि थियूं। अहिड़ी का गुफ़्तगू न थी त वज़ीर आला कहिड़ी पार्टी जो थींदो, केरु थींदो। ऐं वज़ीर आला हमेशह जेको सो घणी जंहिंजो मतिलबु हमेशह सिंध मां थींदो आयो आहे ऐं सिंधी थींदो आयो आहे। ऐं आउं सम्झां थो MQM पंहिंजी ख्वाहिश ज़रूरु ॾेखारे सघे थी, पर इन जो असां अञा ताईं को बि डिस्कशन न थियो, न को कंहिं असांजी पार्टी जे तरफ़ां, न मूं MQM जे तरफ़ां इहो ॿुधो त हीअ असांजो CM जो कैंडिडेट। तव्हांजी वज़ाहत अची वई। खेल साहब, ॿी हिकिड़ी ॻाल्हि हिन में आहे, ज़ाहिर मां इन करे रेफरेंस ॾिनो त निहाल हाशमी साहब मौजूदु हुआ, गॾु बीठा हुआ, उन्हनि उनखे कंट्राडिक्ट न कयो। पर बहरहाल तव्हांजी वज़ाहत अची वई, ठीकु आहे। ॿिए हिकिड़े मामले ते हलूं था। तव्हां बिल्कुलु इलेक्टेबल्स ॻोल्हियो पिया, नून लीग जो मुकमल हक़ आहे त उहो सिंध में पंहिंजा इलेक्टेबल्स ॻोल्हनि ऐं मुख़्तलिफ़ तकनि ते हू जंहिंखे चॉइस कनि था बहितर तरीक़े सां। तव्हां सम्झो था त साॻिया माण्हू, साॻिया भोतार जेके सिंध जे अपर ज़िलनि में ऐं ॿियनि ज़िलनि में मौजूदु आहिनि, जिनजो सभिनी खे ख़बर आहे नोटोरियस क़िस्म जो रिकॉर्ड आहे, उहे वरी नून लीग में अचनि पिया, उन्हनि सां गॾु सॼो सिलसिलो थिए पियो, त फ़र्क़ु कहिड़ो थिए पियो? तव्हांखे छो वोट ॾिजे जेकॾहिं साॻिया ई माण्हू आणणा आहिनि त? ॾिसो, असां नवाज़ शरीफ़ साहब चाहे थो त इहा मिथ टुटणु खपे सिंध में बि, त जेको सिर्फ़ु इलेक्टेबल हुजनि या उहे पावरफुल शख़्सियत हुजनि, नवां माण्हू अचणु खपनि, असां हुनखे वेलकम कंदासीं। जेसि ताईं मां खोले ॻाल्हि कयां थो, तव्हांजो इशारो आउं सम्झी वियो आहियां, ऐं सिंध जे माण्हुनि जे अॻियां का बि अहिड़ी ॻाल्हि नथो लिकाइणु चाहियां, साम्हूं रखणु चाहियां था। तव्हांजो इशारो तेगो ख़ान तेगाणी साहब सरदार उन ॾे आहे, कल्ह हुन मुस्लिम लीग नून में शमूलियत कई आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो वञे त हू तेगाणी साहब अगरि पीपल्स पार्टीअ में आहे भलो आहे, मुस्लिम लीग नून में आहे त ख़राबु थी वियो। ऐं छा इहे एलिगेशन जेके आहिनि उहे कंहिं ॿियनि पार्टी में वेठल सरदारनि ते न आहिनि? सिंध में पके जा धाड़ियल न आहिनि? उन्हनि ते छो ख़ामोश आहिनि असांजा दोस्त? उन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे। कंहिं बि ॾोहारी माण्हू या उनजी मुस्लिम लीग नून सपोर्ट न कई आहे, न उनजी कंदासीं। जेको बि अगरि कंहिं मां बि अगरि को ॾोह कयां थो त कानून जो साम्हूं, अगरि मुंहिंजो को जुर्म हूंदो त आउं कानून जे साम्हूं पेश थींदुसि, कानून मूंसां उनजो हिसाबु वठंदो। सो इहा ॻाल्हि इल्ज़ाम हणणु या मुस्लिम लीग में को माण्हू शख़्सियत अचे थी उनजे लाइ मुतनाज़ा ठाहिणु, त इन ते अगरि ॻाल्हाईंदासीं त मां तव्हांखे लिस्ट कढी ॾींदुसि त कहिड़ा माण्हू ताज़ो हींअर जेको सिंध कराची पंहिंजो कश्मीर, कनकोट, जेकबाद, कोटकी में जेके धाड़ा हुजनि, फुरूं हुजनि, जी साईं, या ॾोहनि में जिन जो रिकॉर्ड आहे उहो कहिड़ी पार्टी में वेठल हुजनि। असां ज़ाती कंहिं ते तनक़ीद नथा करणु चाहियूं।
तेगो खान तेगाणी हिकिड़ी सरदारी उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे उते बिल्कुलु हूंदो, पर हुनजो को बि असां नथा सम्झूं, न असां हुनजे को कंहिं बि अहिड़े अमल जो हिसो आहियूं। अलाए कहिड़ा केस आहिनि, इहो त ख़ैर हाणे इंडिविजुअल ते नथा ॻाल्हायूं, इंडिविजुअल ते ॻाल्हाइणो बि न आहे, पर मां ओवरऑल अप्रोच जी ॻाल्हि कयां पियो त जेकॾहिं साॻिया ई इलेक्टेबल थींदा, नवां चहिरा नौजवान यंग माण्हू सिंध में नून लीग छो नथी अट्रैक्ट करे, उन्हनि ते छो नथी अप्रोच करे, त हिकिड़ी नई जीअं इमरान खान जो नारो हो त यूथ खे। मोहसिन साहब ॾिसो, बशीर मेमन मुस्लिम लीग नून सिंध जो सदर आहे, छा इहा तब्दीली न आहे, छा इहो नओं चहिरो न आहे? इनखे सिंध जा माण्हू बशीर मेमन जो जेको रोल आहे, उनजी जेको पुलिस में किरदारु रहियो या उनजो ज़ाती जेको रोल आहे उनजे खे तव्हां छा सम्झो था? ऐं सम्झां थो इन खां वधीक बहितर बि चॉइस जेको असां सिंध में कैप्टन मुक़ररु कयो असांजी क़यादत, ईअं ई असां वटि शाह मोहम्मद शाह सिंध जो सदर रहियो आहे, इस्माइल राउ साहिबु सदर रहियो आहे, जेके क़ौम परस्त ख़ानदाननि सां हुननि जो तालुक़ आहे। असां सिंध जे माण्हुनि खे भलीकार चऊं था, थैंक यू वेरी मच, जो हिसो थियनि उन मिथ खे टोड़ियूं असां। खियल साईं, थैंक यू वेरी मच साईं, तव्हां असांखे जॉइन कयो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो। ज़रूरु बिल्कुलु बशीर मेमन साहिबु हिकिड़ो नओं चहिरो आहिनि सिंध में, ऐं ज़रूरु उन सां उमेदु रखे सघिजे थी। सिंध में पॉलिटिकल कंपटीशन थियणु घुरिजे, जमहूरी प्रोसेस अॻिते वधणु घुरिजे, पीपल्स पार्टी सां गॾु ॿियूं जमायतूं बि हमपल आहे, उते तकनि में उमेदवार पंहिंजा बीहारनि, हिकिड़ो कॉम्पिटिशन थिए, कॉम्पिटिशन में पीपल्स पार्टी खटे या नून लीग या उनजा इत्तेहादी खटनि, कॉम्पिटिशन ईंदो त गवर्नेंस बहितरी ईंदी, गवर्नेंस बहितरी ईंदी, आम माण्हुनि खे फ़ाइदो मिलंदो। सुवाल सिर्फ़ु इहो ई आहे त नून लीग जहिड़ियूं पार्टियूं, वॾियूं पार्टियूं सिंध में पेनिट्रेट कनि, ज़रूरु ॻाल्हि ॿोल कनि, पर उन जे लाइ ज़रूरी आहे त हिकिड़ी वाज़ह पॉलिसी ऐं अप्रोच इख़्तियार करणी पवंदी। मोहसिन बबर खे जेको प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।